अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध मॉर्निंग। मां आहियां यसरा ख़ून। नाज़रीन, सिंध मॉर्निंग प्रोग्राम में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराइनि सां भली कार। जीअं तव्हांखे ख़बर आहे त असांजे प्रोग्राम जो जेको फॉर्मेट आहे उन में असां अवां जे आॾो सिंध जा इशूज़ खणी ईंदा आहियूं। ऐं अॼु असां वटि जेको इशू आहे उहो हेल्थ जे हवाले सां आहे। जीअं त लेडी हेल्थ वर्कर्स प्रोग्राम PPHI हवाले करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया पिया वञनि। हुकूमत तरफ़ां लेडी हेल्थ वर्कर्स प्रोग्राम PPHI के हवाले करण जो फ़ैसिलो जेको आहे, इन में लेडी हेल्थ वर्कर्स जो चवणु आहे त जेकॾहिं प्रोग्राम PPHI जे हवाले कयो वियो त संदन नौकरियूं, संदन इंफ्रास्ट्रक्चर, पघारूं, सीनियोरिटी ऐं ॿियनि मुलाज़िमतनि जा हक़ मुतासिर थी सघनि था। इन सिलसिले में असां सां गॾु ॻाल्हि ॿोल करण जे लाइ मौजूदु आहिनि ऑल सिंध लेडी हेल्थ वर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ यूनियन जी मर्कज़ी सदर हलीमा लगारी ज़ुल्करनैन साहिबा असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। वॾी महिरबानी हलीमा साहिबा अव्हां जी, अव्हां वक़्तु ॾिनो। समूरी सिंध में अॼु अव्हां जे सॾ ते एहतिजाज थिया आहिनि, छा मुतालबा आहिनि अव्हां जा? अॼु असांजो जेको आहे न सिंपल हिकिड़ो ई मुतालबो आहे, जेको हींअर सिंध गवर्नमेंट जेको हेल्थ जो पूरो निज़ाम आहे उहो PPHI जे हवाले करे रही आहे। इन में असांजो जेको लेडी हेल्थ वर्कर जो प्रोग्राम जो जेको बजट आहे उहो बि हिननि जेको आहे सो PPHI जे हवाले कयो आहे। ऐं असांजूं प्रोग्राम में जेके लेडी हेल्थ सुपरवाइज़र आहिनि उन्हनि जी गाॾी जी रिपेयर ऐं उन्हनि जो पेट्रोल उहो बि हिननि PPHI जे हवाले कयो आहे। हाणे ज़ाहिर असांखे इहो ख़दशो आहे त सुभाणे असांजा जेके मुलाज़िमीन आहिनि टोटल 24,000 लेडी हेल्थ वर्कर, लेडी हेल्थ सुपरवाइज़र, ड्राइवर, अकाउंट सुपरवाइज़र जेके सिंध में लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम जा मुलाज़िम इहे बि PPHI जे हवाले कंदा। ऐं PPHI हिकिड़ी निजी इदारो आहे, निजी जेका आहे सो कंपनी आहे, ठेकेदार आहिनि। ऐं असांजो 1994 खां वठी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो शुरू कयल प्रोग्राम आहे। ऐं हीउ प्रोग्राम उहो आहे जंहिंसां सिधो सौ कम्यूनिटी खे ॿारहाड़ी जे जेके पुठिते पियल इलाइक़ा आहिनि उन्हनि खे फ़ाइदो थो पहुचे। ऐं इहो प्रोग्राम लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम हिकिड़ो जेको सो फ्रूटफुल रिज़ल्ट ॾेई रहियो आहे, त पोइ असांखे PPHI जे हवाले छो पियो कयो वञे? अगरि इहे असांखे PPHI जे हवाले कंदा त हू लाज़मी हिकिड़ो निजी इदारो आहे, हू हिन में डाउन साइज़िंग कंदा। ऐं असां जेको पंहिंजी महिनत सां जदोजहद सां सुप्रीम कोर्ट जे सोमोटो एक्शन सां असां जेको माना रेगुलर थिया आहियूं। 1994 खां वठी कचा मुलाज़िम हुआसीं, 2012 में रेगुलर थिया आहियूं। 14 साल गुज़रिया आहिनि, अञा ताईं न असांखे टाइम स्केल मिलियो आहे, न सर्विस स्ट्रक्चर आहे। असांजा जेके मुलाज़िम आहिनि प्रोग्राम जा उहे 3 सालनि खां रुली रहिया आहिनि, उन्हनि खे पेंशन ग्रेजुइटी न आहे मिली। इहे मसइला असांजा खोड़ था रहा। इन्हनि मसइलनि हूंदे बि असां पंहिंजी ड्यूटी खे इबादत सम्झी असां पंहिंजो कमु करे रहिया आहियूं। पाकिस्तान में सिहत जा बहितर नतीजा ॾेई रहिया आहियूं। उन जे बावजूदि पोइ हिकु अहिड़े निजी इदारे जे हवाले छो पियो कयो वञे जंहिंजी पंहिंजी कारकर्दगी बि मशकूक आहे। 20 सालनि खां उन्हनि जी का ऑडिट कोन थी थी आहे। तव्हां उन्हनि खे ॾिसो त उन्हनि जो इदारो जेको हिकिड़ो फेल्यूअर इदारो आहे ऐं अवाम खे उन मां को बि फ़ाइदो कोन्हे। ऐं हिकिड़ो ॿुॾंदड़ ॿेड़ो आहे सम्झूं था, उन ॿेड़े खे टेक ॾियण लाइ असांजो जेको कारमद प्रोग्राम आहे उहो उन्हनि जे हवाले कयो वञे। त असांखे इहे ख़दशा आहिनि त सुभाणे असां जा जेके मुलाज़िम आहिनि 80 साल असां हिन इदारे खे ॾिना आहिनि। हेल्थ डिपार्टमेंट खे रीढ़ जी हॾी जी हैसियत रखंदड़ लेडी हेल्थ वर्कर को बि प्रोग्राम अगरि हेल्थ जो हूंदो आहे, पायलट करणो हूंदो आहे त लेडी हेल्थ वर्करनि खां ई कमु वरितो वेंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे त जेको पाकिस्तान में सिहत जी बहितरी जा जेके सुधारा आंदा विया आहिनि उहे लेडी हेल्थ वर्कर जे थ्रू आहिनि। चाहे पोइ उन में पोलियो जा केसिस हुजनि, चाहे कोविड हुजे, चाहे बरसातूं हुजनि, इवन असांखे त जेको आहे सो पोलिंग स्टेशन ड्यूटियूं लॻाई वेंदियूं आहिनि। मुहर्रम जे महीने में सिक्योरिटी में बि लेडी हेल्थ वर्कर जी ड्यूटियूं लॻाई वेंदियूं आहिनि। त जॾहिं ही ऑल राउंडर जेको प्रोग्राम आहे ऐं ऑल राउंडर औरतूं आहिनि त उन्हनि खे PPHI जे हवाले करे पोइ वॾी उमिरि जूं ॼणा बीमार थियण ऐं डाउन साइज़िंग करे असांजे मुलाज़िमनि खे कढियो वेंदो। त पोइ हिन उमिरि में ही ग़रीब औरतूं आहिनि, मोस्टली इन प्रोग्राम में ॿाहिरि घटि पढ़ियल ऐं इंतिहाई ग़रीब औरतूं आहिनि जेके पंहिंजो घर इन पघार ते हलाए रहियूं आहिनि।
त पोइ उहे केॾां वेंदियूं जिन खे नौकिरी मां कढियो वेंदो, न उन्हनि जी का पेंशन हूंदी, न ग्रेजुइटी हूंदी, न उन्हनि खे को पंहिंजो जेको आहे सो टीए डीए को बि मराहत कुझु बि जीपी फंड वग़ैरह न मिलंदो। त पोइ बि वर्कर वेचारियूं केॾां वेंदियूं या उहो ड्राइवर जेको पंहिंजो ख़ानदान पूरो पाले पियो उहो हाणे 55 साल जी उमिरि में जॾहिं PPHI वारा उते कढंदा त कहिड़ो रोज़गार वञी पंहिंजे बचनि लाइ कमाईंदियूं। जी मैडम, मूंखे ॿुधाइजो त जेका लेडी हेल्थ वर्कर्स जो जेको सर्विसिस स्ट्रक्चर आहे, प्रमोशन आहे ऐं ॿियूं सहूलियतूं जेके आहिनि, इहे मंज़ूर न थियण जो कहिड़ो कारण आहे? केरु आहे जेको इन में रंडक आहे? सिंध हुकूमत बि, जीअं अव्हांखे ख़बर आहे त पीपल्स पार्टी जी आहे, लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम जी ख़ालिक बि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हुई। बिल्कुलु असीं सम्झूं था त शायदि असां इन प्रोग्राम में घणो जेको माना रेशियो आहे उहो लेडीज़ जो आहे, ऐं असांजी बदकिस्मती इहा आहे जो मोहतरमा शहीद भुट्टो बेनज़ीर भुट्टो जो प्रोग्राम आहे, इन जे करे केरु असां ॾिसण लाइ तयारु कोन्हे। ऐं ज़ाहिर आहे इहा गवर्नमेंट जी हटधर्मी आहे जो उहो अञा ताईं असांखे सर्विस स्ट्रक्चर न ॾेई सघिया आहिनि। असां बार बार एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि, असां मीटिंग्स कयूं आहिनि, असां सेक्रेटरी हेल्थ खे लिखियो आहे, असां मिनिस्टर हेल्थ खे लिखियो आहे, असां CM सिंध खे, इवन असां जेको आहे सो वज़ीर आज़म तक खे बि पंहिंजे यूनियन जे थ्रू जेको आहे सो लेटर लिखिया आहिनि, पर असांखे को बि जवाबु कोन पियो मिले। पूरे पाकिस्तान में अञा ताईं जेको आहे सो सर्विस स्ट्रक्चर कोन ठहियो आहे, पर ॿियनि जा जेके ॿियनि सूबनि में उन्हनि जा स्केल रिवाइज़ कया विया आहिनि, उन्हनि खे रेट उन्हनि जा वधाया विया आहिनि। उन्हनि जो गाॾियुनि जो जेको पेट्रोल आहे, जीअं त 70 लीटर हो सिंध में उहो असांखे 40 लीटर मिलंदो, पर पंजाब में उहो 130 लीटर मिले पियो। पंजाब में ॿियूं सहूलियतूं आहिनि ख़राब मिलनि थियूं। KPK में जेको लेडी हेल्थ वर्कर जो स्केल आहे उनखे 9 ॾिनो वियो आहे, सुपरवाइज़र खे 11 ॾिनो वियो आहे, पर असां खां सिंध में जेको आहे सो ई प्रोग्राम मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो आहे। 18-19 सालनि खां गवर्नमेंट बि बेनज़ीर भुट्टो जी आहे, पर हिन प्रोग्राम लाइ केरु नज़र करण जेको आहे सो गवारा कोन थो करे। असां हमेशह पंहिंजे बुनियादी हक़नि लाइ बि रोडनि ते जेको आहे सो धिका खाईंदा था वञूं। जी, अच्छा, मूंखे ॿुधाइजो त जेको लेडी हेल्थ वर्कर्स प्रोग्राम जी बजट PPHI हवाले थिए थी, त इन ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? जेके अव्हांखे पघारूं ऐं ॿियूं सहूलियतूं मिलंदियूं रहनि थियूं, छा इन्हनि ते को फ़र्क़ु ईंदो? बिल्कुलु हिकिड़ो त नई रिक्रूटमेंट जी चार्जिस लेडी हेल्थ वर्करनि जी कई वञे, ही चेंज को PPHI जे थ्रू CHW वर्किंग करे पिया कॉन्ट्रैक्ट ते। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका असांजी बजट न ॾेई छे, हाणे असांखे हिन वक़्तु जेको आहे सो असांजो PPIU जेको लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम जो इदारो आहे उहो असांखे विज़िट करे पियो, उहो असांखे मॉनिटर करे पियो। असांखे DHOs जे अंडर में असांजूं पघारूं आहिनि, उहे मॉनिटर कनि था DGS। हाणे वरी ही टी चौथी जेका आहे सो मॉनिटरिंग असांजे मथे ते ईंदी। पोइ असांजी लेडी हेल्थ वर्कर जेका आहे 4 हंधि सुपरवाइज़ मॉनिटरिंग हुनजी थी त हू त उन में लॻी हूंदी, पोइ हुनजी कारकर्दगी कहिड़ी हूंदी, हू फील्ड में वञी पंहिंजो कमु कहिड़े नमूने सां कंदी। लाज़मी असां खे इन में काफ़ी इश्यूज़ ईंदा। असांजी जेका मेडिसन आहे उहा PPHI जे हवाले कई वई आहे। हींअर अगरि तव्हां सचाई सां सर्वे मीडिया वारा वञी कनि त तव्हां ॾिसो त जेके PPHI जा BHUs आहिनि उते मरीज़नि खे मेडिसन कहिड़ी मिली रही आहे ऐं केतिरी मिली रही आहे। हिकिड़ो मरीज़ अगरि उते अचे थो त हुनखे सिर्फ़ु सिंगल डोज मेडिसन ॾिनी वेंदी आहे। तव्हां ख़ुदि सोचो, ॿाहिरि जो माण्हू अगरि रक्शो भाड़ो करे किरायो करे अचे थो, हुनखे सिर्फ़ु हिकिड़े ॾींहुं मेडिसन ॾेई वरी ॿिए ॾींहं ते घुरायो वञे त उनजो डबल ख़र्चो थो अचे। ऐं ॿी ॻाल्हि त 7 ॾींहं ताईं उन माण्हू खे रुलायो वेंदो आहे, माना हिननि जी मेडिसन में को असरु कोन्हे, या सिर्फ़ु पंहिंजी OPD शो करण लाइ त असांजी OPD मतिलबु एतिरी असांजो इलाजु सुठो आहे जो असां वटि मरीज़ एतिरा अचनि था। हिकिड़ो मरीज़ अगरि 7 दफ़ा अचे थो त 7 मरीज़ काम थियनि था। त हिन जी पॉलिसी ऐं असांजे पॉलिसी में वाज़िब फ़र्क़ु आहे। असांजे प्रोग्राम जी पॉलिसी जेका आहे सो सुप्रीम कोर्ट बि चेंज कोन कई आहे। सुप्रीम कोर्ट में क्लियर हिकिड़ो माना फ़ैसिलो ॾिनो वियो आहे त लेडी हेल्थ वर्कर जी नेचर ऑफ जॉब जेका आहे सो चेंज कोन थींदी, छो जो असां फील्ड फोर्स आहियूं। असां अस्पताल में ड्यूटी न कंदा आहियूं। असांजी जेका 24 कलाक ड्यूटी आहे उहा कम्यूनिटी में फील्ड में हूंदी आहे। असांखे सिर्फ़ु मरीज़ जो हिकिड़ो ॾींहुं जेको आहे सो पंहिंजे अस्पताल में वञी जेको बि लॻा पियल सेंटर हूंदो आहे उते वञी रिपोर्ट ॾियणी हूंदी आहे ऐं उतां असांखे मेडिसन करणी हूंदी आहे। जी हलीमा साहिबा, वॾी महिरबानी अव्हांजी जो अव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं जेका ताज़ा तरीन सूरत हाल हिन वक़्तु सिंध जे शहरनि में सिंध में हली रही आहे उन खां अव्हां असांखे आगाह कयो। वॾी महिरबानी अव्हांजी।
जे त नाज़रीन प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे अचो तव्हांजी मुलाक़ात करायूं था अॼु जे ख़ासि महिमान सां जेके हिकु डॉक्टर आहिनि चमड़ीअ जूं ऐं अॼु जो जेको असांजो मौज़ू आहे उहो बि इन सां रिलेटेड ई आहे चमड़ी ऐं हुन जूं बीमारियूं। सो असां सां गॾु मौजूदु आहिनि डॉक्टर तबस्सुम चांडियो साहिबा। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिबा। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जा शुक्र है। महिरबानी अव्हां जी जो अव्हां असांखे असांजे प्रोग्राम में जॉइन कयो। थैंक यू फॉर इनवाइटिंग मी। थैंक यू सो मच। अच्छा डॉक्टर साहिबा तव्हां डर्मेटोलॉजिक सर्जन आहियो, हिन वक़्तु शंघाई में अवी सर्व करे रहियूं आहियो। अव्हां चाइना में ऐं पाकिस्तान जे सिहत जे हवाले सां अगरि ॻाल्हाइजे त हुन में कहिड़ो नुमाया फ़र्क़ु ॾिसो थियो? असल में चाइना ऐं पाकिस्तान जे सिहत जे अगरि हवाले सां ॻाल्हायो वञे त सभ खां पहिरियां हिकिड़ो असां लाइफ स्टाइल जेको असां चवंदासीं उनजो फ़र्क़ु नज़र अचे थो। चाइना जो जेको लाइफ स्टाइल आहे, चाइना जी जेका लिविंग क्वालिटी आहे उनखे ॾिठो वञे त उहो काफ़ी ज़्यादा सिहत ते असरअंदाज़ थिए थी ऐं माण्हुनि जी सिहत तमामु बहितरीनु रहे थी। जेकॾहिं असां चऊं त पाकिस्तान में हिकु त जेको असांजो स्ट्रेस लेवल्स आहिनि उहे काफ़ी ज़्यादा हूंदा आहिनि। उन खां बाद में असांजो जेको लाइफ स्टाइल आहे उहो तमामु ई ज़्यादा कॉम्प्रोमाइज़ड आहे, जंहिंजी वजह सां असांजी सिहत ते तमामु घणा असर पइजी वेंदा आहिनि। अच्छा मूंखे ॿुधाइजो त जेके चीन में चमड़ीअ जूं बीमारियूं आहिनि उन्हनि जा त जदीद इलाज कहिड़ा कहिड़ा मौजूदु आहिनि? जी बिल्कुलु, मां हिकिड़ी डर्मेटोलॉजिक सर्जन आहियां, चाइना में सर्व करे रही आहियां शंघाई में। त रोज़मर्रा में असां जेके पंहिंजे नज़र सां जेके गुज़रंदड़ हिकिड़ा ॾिसंदा आहियूं उन पैटर्न्स में वञी करे कुझु ट्रीटमेंट्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके हाणे तव्हां चई था सघो त कुझु अहिड़ियूं बीमारियूं जेके हाणे जनरेट थियूं आहिनि रिसेंटली, उन जा जदीद तरीक़े जा असां वटि इलाज बि अची चुका आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल असां हाणे रिसेंटली तव्हां चयो त PDRN ऐं उन खां अलावा स्टेम सेल्स जेके रीजनरेट कनि था, ग्रोथ कराए थी इहा पंहिंजी स्किन जी सेल्स खे, त असां वटि हाणे काफ़ी करे एतिरा जेके आहिनि सो अची विया आहिनि ट्रीटमेंट्स जेके त तमामु एडवांस लेवल ते असां उनखे परफॉर्म करे था सघूं विद मशीनरी। अच्छा मूंखे ॿुधाइजो त हिन वक़्तु पाकिस्तान में चमड़ीअ जूं कहिड़ियूं अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके वधी रहियूं आहिनि? हिन वक़्तु राइट नाउ असांजी नज़र सां जेके गुज़री रहियूं आहिनि उहे फंगल इन्फेक्शन्स आहिनि, बैक्टीरियल इन्फेक्शन्स आहिनि, एक्नी आहे, मिलाज़मा भी आहे ऐं काफ़ी तौर ते जेको मां लेडीज़ में ॾिसां थी एट्रॉफिक कंडीशन अची थी वञे स्किन जी, जंहिंमें स्किन पतली थी वञे ऐं उहे काफ़ी सारियूं स्टीरॉइड क्रीम्स यूज़ करण सां बि थी थियूं वञनि ऐं काफ़ी सारियूं जेके तव्हां चओ था कमर्शियल क्रीम्स जेके आहिनि उन जे यूज़ेज सां बि थिए थी। अच्छा जीअं तव्हां पिंपल्स जी ॻाल्हि कई, एक्नी जी ॻाल्हि कई, त मां खां पुछां थी त इन जा कहिड़ा सबब आहिनि ऐं इन खां कीअं बचाव मुमकिन आहे? अगरि त असां नौजवाननि में ॾिसूं त एक्नी ऐं पिंपल्स ख़ासि तौर ते लाइफ स्टाइल जे करे थियनि था ऐं हार्मोनल इम्बैलेंस जे करे थियनि था। अगरि त असां लाइफ स्टाइल खे मेंटेन कयूं, पंहिंजी स्लीप साइकिल इम्प्रूव कयूं त असां में उहे हार्मोन्स बेटर थींदा जेके इन्हनि शयुनि खे कैटर करे सघनि था। त सभिनि खां बहितर इन जो असां वटि इलाज इहो आहे त तव्हां लाइफ स्टाइल खे मॉडिफाई कंदो ऐं लाइफ स्टाइल खे इम्प्रूव कंदो। अच्छा असांजे नौजवाननि में हिकिड़ो इहो बि एलिमेंट ॾिसिजे थो त उहो सोशल मीडिया ते जेके ट्रेंड्स हलनि था स्किन केयर जे हवाले सां या टोटका जेके हलनि था उन खां घणो मुतासिर थियनि था, त उहे केतिरा महफ़ूज़ आहिनि? अगरि त टोटका जेके आहिनि डर्मेटोलॉजिकली अप्रूव्ड आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल जीअं असां चऊं था हाइलुरोनिक एसिड जो अॼुकल्ह घणो हिकिड़ो हले थो, त अगरि अहिड़े क़िस्म जा टोटका आहिनि जेके डर्मेटोलॉजिकली अप्रूव्ड आहिनि यू कैन डू दैट। बट अदरवाइज़ अगरि टोटका तव्हां चओ था जेके देसी टोटका आहिनि या कंहिं तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे त एतिरियूं इंजेक्शन्स हिन में मिलाए करे फेस में लॻाइणियूं आहिनि और अदरवाइज़ हिकु क्रीम में ॿी क्रीम मिक्स करे यूज़ कयो था त इहे तमामु ई ख़तरनाक आहिनि। बट अगरि तव्हां डर्मेटोलॉजिस्ट खां पुछा करे कोई यूज़ेज में पंहिंजी का शइ रूटीन में खणी था अचो दैट्स रियली नाइस। ऐं जीअं असां ॾिसूं था अॼुकल्ह जूं जेके क्रीमूं आहिनि अच्छे करण जो के असांजे नौजवाननि खे इहो बि हिकिड़ो ॾाढो अहसासे कमतरी जो शिकार रहनि था त असांजो कॉम्प्लेक्शन फेयर हुजे, त उन में जेके हू स्टेरॉइड्स यूज़ कनि था या जेके गैर मयारी क्रीमूं अच्छे थियण जे करे उहो इस्तेमालु कनि था, त उहे केतिरियूं ख़तरनाक साबित थी सघनि थियूं पंहिंजी स्किन जे हवाले सां? जो की आउं सम्झां थी फ़र्क़ु त हूंदो न, जेका चाइनीज़ जी स्किन आहे ऐं असां पाकिस्तानियुनि जी स्किन आहे उन में कुझु त फ़र्क़ु हूंदो। डेफिनेटली सभ खां पहिरियां मां हिन ॻाल्हि खे ईअं खणी ईंदमि त ॾिसो हीअ जेको तव्हां कॉम्प्लेक्स जो ज़िक्र कयो त हिकिड़ी कॉम्प्लेक्स अंदर में फील कनि थियूं जंहिंजी वजह सां हू पंहिंजे कॉम्प्लेक्शन खे जेको आहे सो वाइटर करणु चाहिनि थियूं, बेसिकली वाइटर करणु चाहिनि थियूं, ब्राइटर न। त पोइ इहो मां चवंदमि त सभ खां पहिरियां असांखे हिन आइडियोलॉजी खे चेंज करणु खपे त एवरी कलर इज़ ब्यूटिफुल, एवरी स्किन कलर इज़ ब्यूटिफुल एंड ब्रिलियंट। मतिलबु तव्हां जेको बि तव्हांजो कलर आहे तव्हां हुनखे इम्प्रूव कयो, उनखे हेल्दियर साइड ते वठी वञो, न की उनखे डिस्ट्रॉय करे हिकु टू टोन शेड में वठी अचो। अगरि त ही जेके क्रीम्स यूज़ कंदा उन में ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उहो फेस ते हैंड्स ते इफेक्ट कनि थियूं, बट अदरवाइज़ तव्हांजी ओवरऑल कॉम्प्लेक्शन खे हू जेको आहे सो ख़राबु कनि थियूं, टू टोन में खणी थियूं अचनि। ॿियो वरी इन जा एतिरा ई मतिलबु
बैड साइड इफेक्ट्स ईंदा आहिनि तव्हां स्टीरॉइड क्रीम अगरि यूज़ कंदो एंड फॉर द लॉन्गर टाइम ऑफ पीरियड अगरि यूज़ कंदो तव्हांजी स्किन पतली थी वेंदी बिल्कुलु सनी थी थी वञे जेकी सनी चइजे। पतली थी वेंदी ऐं उन में तव्हांजो स्किन जूं वेन्स नज़र ईंदियूं ऐं बाद में उन में कोलेजन जेको आहे डिप्लीट थी थो वञे ऐं बाद में नंढी उमिरि में बि तव्हां जेको आहे सो तमामु एजिड नज़र ईंदा आहियो मतलब Young- मेडिकल टर्मिनोलॉजी खां हटी करे जे आसान ज़बान में सम्झाए सघूं त उहो कीअं सम्झाईंदासीं? उहो अगरि असां इन्हनि खे इहो सम्झायूं त तव्हांजी स्किन ते जॾहिं तव्हां अहिड़ियूं क्रीमूं जेके रंग गोरो करण वारियूं 2-2 जूं 2.5 जूं जेके क्रीमूं मिलनि थियूं फॉर्मूला त use- ठान बाकायदा सां 4-5 इहे क्रीम्स रंग मिक्स करे रंग हा। बिरंगी क्रीमूं जेके मिक्स करे ठाहे इस्तेमालु कनि थियूं लेडीज़ उन सां इहो थींदो जो उन्हनि जी स्किन सनी थी वेंदी वक़्त खां पहिरियां उहे एजिड माना पोड़ियूं नज़र अचणु शुरू थी वेंदियूं एजिंग जेके असां चवंदा आहियूं। हा आइज़ जे अंदरि हिन एरिया में एंड मतिलबु तव्हांजी जेका स्किन आहे तमामु जेका आहे सो उन खां अलावा तव्हांजा हॉर्मोन्स बि हिन मां जेके इफेक्ट कनि था ऐं हॉर्मोन्स ते बि वॾो इफेक्ट थिए थो मेंटल हेल्थ ते बि वॾो इफेक्ट थिए अच्छा हॉर्मोन्स जी त ॻाल्हि कई त हॉर्मोन्स अगरि इम्पेक्ट कनि था इन शइ ते त पोइ त असांजे वारनि ते बि हिन जो असरु थींदो हूंदो एक्ज़ैक्टली त पोइ इहे वारनि खे भला असां कीअं उनजी ग्रोथ खे वधायूं या कीअं उनजे किरण खे महफ़ूज़ करियूं? अच्छा वारनि जे किरण जा बि कुझु मतिलबु वजूहात हूंदियूं आहिनि जीअं फॉर एग्जाम्पल अगरि ही क्रीम जी ॻाल्हि कई त इन जो डायरेक्ट इम्पैक्ट वारनि ते न पवंदो बट अगरि असां डाइट खे ॾिसूं या हॉर्मोन्स खे ॾिसूं जीअं पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम आहे PCOS जे थ्रू लेडीज़ जा वार किरनि था मेल में एंड्रोजेनिक जेको आहे सो हेयर फॉल थींदो आहे पैटर्न उन्हनि जो जेको आहे सो बाल्डनेस जी तरफ़ ईंदो आहे उनजे मतिलबु काफ़ी सारा वार किरण जा जेके आहिनि असां वटि प्रॉब्लम्स आहिनि उनजो सॉल्यूशन इहो आहे त फर्स्ट ऑफ ऑल तव्हां डाइट खे इम्प्रूव कयो सेकेंड ऑफ ऑल तव्हां जेको आहे सो मिनॉक्सिडिल हिकिड़ो हेयर स्प्रे ईंदो आहे उहो तव्हां मतिलबु जंहिंजा वार किरनि था उहे कुझु स्पेसिफिक टाइम ऑफ पीरियड लाइ यूज़ करणु शुरू कनि ऐं बायोटिन वठणु शुरू कनि त इहे कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे मज़ीद जेको आहे हिन में इम्प्रूवमेंट जी तरफ़ हेयर फॉल खे खणी वेंदियूं ऐं देन तव्हां जेको आहे सो PRP बि कराए था सघो एंड दैट विल बी भला अॻे त एतिरा ट्रीटमेंट्स कोन हूंदा हुआ असां सरह जो तेल हणंदा हुआसीं ऐं हिकिड़ा ॿिया कुझु क़िस्मनि जा तेल हूंदा हुआ त असां त नंढे हूंदे खां उहे तेल ई इस्तेमालु कया आहिनि भला उहे अञा बि इफेक्टिव आहिनि या अची वञे उन्हनि मेडिकल शयुनि ते? हाणे जीअं ॾिसो न वक़्त सां गॾु गॾु शयूं बि डिफरेंट थींदियूं थियूं वञनि त वक़्त सां गॾु गॾु प्रॉब्लम्स बि डिफरेंट थींदियूं थियूं वञनि पहिरियां सरेह जो तेल हूंदो हुयो तव्हां ॿुधायो था तूं वार खे हेल्दियर कंदो हुयो न हाणे हेल्दी रखण सां गॾु गॾु उनजो हेयर फॉल बि त रोकणो आहे ऐं उहो सिर्फ़ु मिनॉक्सिडिल करे सघे थो या DHT ब्लॉकर्स करे सघनि था ऐं ॿियो चवंदमि त लाइफ स्टाइल जी मेंटेनेंस तमामु इम्पोर्टेंट रोल प्ले कंदी आहे न्यूट्रिशंस जी ॻाल्हि था कयो एक्ज़ैक्टली न्यूट्रिशंस ऐं लाइफ स्टाइल स्लीप साइकिल तव्हांजी सुठी हुजे तव्हांजी डाइट भली हुजे यू डू एक्सरसाइज एवरी डे स्ट्रेस रिड्यूस कयो देन यू कैन गेट व्हाट यू वांट भला अहिड़ी कहिड़ी डाइट में अवी कुझु सजेस्ट करणु चाहियो थियूं त जंहिंसां असांजी स्किन असां चाहींदा आहियूं त ग्लो करे ऐं वारनि जो जेको असांजो मसलो आहे जेको घणा लहनि था किरनि था असांजा वार त हिकिड़ी का स्पेसिफिक अहिड़ी शइ जेका इन्हनि खे प्रॉपर न्यूट्रिशन जी ॾींदी हुजे? हेयर फॉल जी हिकिड़ी मां मेन वजह जेका लेडीज़ में ॾिठी आहे आयरन डेफिशिएंसी ॾिठी आहे ऐं विटामिन D डेफिशिएंसी पहिरां सभ खां पहिरां त हुननि खे खपे त हू जेको आहे सो पंहिंजा जेके बि आहिनि सो ब्लड टेस्ट वग़ैरह करेक्ट कराए छॾियनि हिकु दफ़ो ख़बर पए त हिन में को डेफिशिएंसीज़ त न आहे जीअं आयरन जी कंहिं विटामिन जी विटामिन D जी ऐं पोइ हू सप्लीमेंट वठणु शुरू करनि इहे जेके नॉर्मल सप्लीमेंट कंहिं बि तव्हां डॉक्टर ॾे वेंदव तव्हांखे डाइटरी सप्लीमेंट्स मिलंदा देन तव्हां जेको स्किन ग्लो जा चयो उन में तव्हांखे फ्रूट्स यूज़ करणा आहिनि शुगरी फ्रूट्स थोरा घटि यूज़ कयो ऐं विटामिन C खे ज़्यादा यूज़ कयो जीअं माना मैंगोज़ वग़ैरह हूंदा आहिनि इन्हनि खे थोरो घटि यूज़ कयो ऐं ऑरेंजिस ऐं पाइनएप्पल्स कीवी या अहिड़ा जेके फ्रूट्स आहिनि इहे तव्हां वधीक यूज़ कयो पंहिंजी डाइट में अगरि नथो मिले त उन में विटामिन C जा कैप्सूल्स तव्हां वठी था सघो हिकु इहा सभिनि खां इम्पॉर्टेंट हूंदी आहे स्किन ग्लो करण लाइ ॿियो वरी असां चवंदा आहियूं कोलेजन जो यूज़ कयो वञिजे कोलेजन जो सभ खां बहितरीनु सोर्स मां चवां थी त हॾियुनि जी यखनी आहे जेके इहे हॾियूं आहिनि न वॾे गोश्त जूं इन हवाले सां असां तक़रीबन बीमार थींदा आहियूं त तॾहिं वठंदा आहियूं पर अगरि तव्हां इहो यूज़ करणु शुरू करे छॾंदव योर स्किन विल ऑटोमेटिकली रीजनरेट इटसेल्फ ऐं उहो हेल्दियर साइड ते वञणु शुरू कंदी। अच्छा हाणे मूंखे इहो ॿुधायो त जीअं अवी हींअर सर्व करे रहियूं आहियूं होशंगाई जे हॉस्पिटल में ऐं उते छा मरीज़नि खे ईअं पाकिस्तान वांगुरु ई एतिरा कलाक विहारे इंतज़ारु करायो वञे थो या उते जो सिस्टम कीअं आहे थोरो असांजे नाज़रीन खे ॿुधायो त सही त पाकिस्तानी हिकिड़ी हॉस्पिटल में ऐं शंघाई जे हॉस्पिटल में ॾिठो वञे त मरीज़ खे कीअं थो ट्रीट कयो वञे?
पाकिस्तान जे हॉस्पिटल ते मां बाद में डिस्कस कंदमि। पहिरां मां तव्हांखे ॿुधाईंदी हलंदमि त शंघाई जूं या चाइना जूं जेके हॉस्पिटल्स आहिनि उन्हनि में हिकिड़ो प्रोसेस जे थ्रू असां वेंदा आहियूं। तव्हांजो हिकिड़ो कार्ड ठहंदो आहे, उन कार्ड में तव्हांजो बैलेंस हूंदो आहे जेको या त गवर्नमेंट जे थ्रू हूंदो आहे या तव्हां पाण विझाईंदा आहियो। उहो ई कार्ड हर डॉक्टर जी जॻह जेको आहे सो ऑफिस में यूज़ थींदो आहे। ऐं तव्हांजो वेटिंग टाइम तमामु शॉर्ट हूंदो आहे बिकॉज़ तव्हांखे लंबी लंबी लाइनुनि में बीहण जी ज़रूरत न आहे पवंदी। त उतां जो मां चवंदी आहियां त काफ़ी ज़्यादा रिलैक्सिंग हूंदो आहे। ऐं असां वटि जेके बि पेशेंट्स ईंदा आहिनि उहे सेटिस्फाइड ऐं रिलैक्स थी वेंदा आहिनि बिकॉज़ एतिरी क्योस न थींदी आहे बीहण जे करे ऐं लाइनुनि में लॻण जे करे एज़ कम्पेयर टू पाकिस्तान। इहा ॻाल्हि हुई। अगरि पाकिस्तान जो ॿुधायो वञे त इन में अञा असांखे तमामु बहितरी जूं ज़रूरतूं आहिनि। छाजे करे जो तव्हांखे हिकिड़ी लंबी लाइन में बीहणो आहे, तव्हांखे वरी लाइन ब्रीच थी वञे, टाइम अॻिते पुठिते थी थो वञे, हिकिड़े जो टाइम घटि थी थो वञे, हिकिड़े जो वधीक, हिकिड़ो स्पेसिफिक टाइम ऑफ पीरियड हुजणु खपे जंहिंमें उहो डील थी सघे ऐं इन्हनि जो प्री प्लान्ड हुजणु खपे, लाइक प्री बुकिंग हुजणु खपनि। ऐं ॿियो वरी डॉक्टर्स, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे डॉक्टर्स जी अवेलेबिलिटी त तमामु इम्पॉर्टेंट आहे। जॾहिं तव्हांजा डॉक्टर्स अवेलेबल न हूंदा त वेटिंग टाइम ऑटोमेटिकली वधी थो वञे। त डॉक्टर्स जी अवेलेबिलिटी फर्स्ट ऑफ ऑल इंश्योर कराइणी खपे। अच्छा, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि मां इहा तव्हांखां पुछणु चाहींदसि, बल्कि नाज़रीन सां बि शेयर करणु चाहींदसि त अव्हां शंघाई जी टॉप यूनिवर्सिटी में फुली फंडेड स्कॉलरशिप हासिलु करे अवी हुते पढ़ियूं हुयो, तालीम हासिलु कई आहे अव्हां हुते। त मूंखे ॿुधाइजो त जेके ॿिया अहिड़ा कहिड़ा मुल्क आहिनि छोकिरियुनि लाइ बहितर आहिनि जेके जीअं तव्हां बि हिकु छोकिरी जी हैसियत हूंदे वयूं चाइना मां तालीम हासिलु कई, हींअर बि उते अवी सर्व करे रहियूं आहियो, चैलेंजिस कहिड़ा आया अव्हांखे बींग अ गर्ल ऐं बींग अ सिंधी गर्ल उते तव्हां ज़ाहिर आहे हिकिड़ी इन सोसाइटीअ मां निकिरी वञो थियूं त छोकिरियुनि खे कहिड़ियूं सलाहूं ॾींदियूं अवी ऐं उनखे जॾहिं असांजूं नियाणियूं के शोबे खे चूंड कनि थियूं त उहे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पंहिंजे ज़हन में रखनि? सभ खां पहिरियों त मां हिकिड़ो शॉर्ट जेको आहे सो ब्रीफ हिकिड़ो बैकग्राउंड ॿुधाईंदमि। बैकग्राउंड ईअं आहे त 16 साल जी उमिरि में आई वेंट टू चाइना ऐं उतां खां पोइ मां पंहिंजी स्पेशलाइज़ेशन त बाद में थी। पहिरां त मुंहिंजी MBBS थी बेजिंग में। त सभ खां वधीक लैंग्वेज बैरियर मूंखे जेको मिलियो उहो नंढपिण में ई मिलियो ऐं उन ई टाइम पोइ मां लैंग्वेज सिखी ऐं उनखे माना अबूर हासिलु कयो ऐं मां उन में फ्लुएंट थी वियमि। त MBBS खां पोइ वरी बाक़ाइदा जॾहिं तव्हां एतिरो साल 5 साल 6 साल उते रहो था त गवर्नमेंट जेका आहे उहा बि त तव्हांखे पोइ इंश्योर कराईंदी आहे त तव्हां पंहिंजी स्कॉलरशिप बेसिस ते तव्हां पंहिंजी स्पेशलाइज़ेशन कयो। त इन थ्रू मां पोइ शंघाई वियमि ऐं शंघाई में मां पंहिंजी स्पेशलाइज़ेशन कई ऐं उन खां बाद मूंखे उते ई ऑफर थी एंड आई एम वर्किंग एज़ अ सर्जन देयर। बाक़ी छोकिरियुनि लाइ मुंहिंजो सभिनि खां बहितरीनु इहा ई सलाह हूंदी त तव्हां हींअर खां ई हंटिंग शुरू कयो। अगरि तव्हां ॿाहिरि वञणु चाहियो थियूं स्कॉलरशिप लाइ त हंटिंग ईअं कजे त पंहिंजो जेको तव्हांजो बैकग्राउंड आहे, जीअं मुंहिंजो हुयो, मां मेडिकल में हुयमि ऐं पोइ सडनली MBBS मां बेजिंग मां कई। इन्हनि जो अगरि बैकग्राउंड हुयो त बैचलर्स जितां बि कयो आहे, जहिड़ो बि बैचलर्स आहे उन जे थ्रू ई हंटिंग कनि मास्टर्स में। अॼुकल्ह जेके फील्ड्स हलनि थियूं, पहिरां त असां इहो ॾिसंदा हुआसीं मेडिकल इंजीनियरिंग, इहे काफ़ी टॉप ट्रेंडिंग हुया। हाणे मां चवां थी AI मैकेनिक्स खे ॾिसनि, ठीकु आहे, बायो इंजीनियरिंग खे ॾिसनि ऐं उन खां पोइ बिज़नेसिस में वञनि, पब्लिक पॉलिसी में वञनि, इंटरनेशनल रिलेशन्स में वञनि, ठीकु आहे, पब्लिक एडमिनिस्ट्रेशन में वञनि। इहे सभु उहे आहिनि जेके ऑस्ट्रेलिया में बि, चाइना में बि, UK में बि ऐं बाक़ी तव्हांजो जेको यूरोप आहे कंप्लीट उन में इन जो फुली फंडेड स्कॉलरशिप्स अवेलेबल आहिनि। जी, तव्हां ऑस्ट्रेलिया जी ॻाल्हि कई त मां नाज़रीन खे ॿुधाईंदी हलां त अव्हां वटि ऑस्ट्रेलिया जी PR पिणु आहे। त अव्हां इहो ॿुधायो त उते रोज़गार जा मौक़ा कहिड़ा आहिनि ऐं पाकिस्तान जा जेके नौजवान आहिनि असांजा उन्हनि खे अव्हां अव्हां नियाणियुनि जे लाइ मैसेज ॾिनो, जेके असांजा नौजवान त अव्हांखे ॾिसी रहिया आहिनि त उन्हनि जे लाइ अव्हां वटि कहिड़ो मैसेज हूंदो? मूं वटि उन्हनि लाइ ख़ासि तौर ते इहो ई मैसेज आहे त अगरि रोज़गार जे लाइ तव्हां हिकिड़ी शइ खे परसू करे रहिया आहियो त सभ खां पहिरां तव्हांखे पंहिंजी एजुकेशन खे ख़ासि तौर ते इंश्योर कराइणो घुरिजे। छाजे करे जो अॼुकल्ह जे दौर में जेतिरा हाईली एजुकेटेड तव्हां हूंदो एतिरियूं अपॉर्चुनिटीज़ ऑटोमेटिकली तव्हांखे मिलंदियूं। अगरि तव्हां वटि बैचलर्स थियल आहे पोइ लेस अपॉर्चुनिटीज़ आहिनि, बट अगरि तव्हां वटि मास्टर्स थियल आहे हायर अपॉर्चुनिटीज़ आहिनि। इन ई तरह सां मां त चवंदमि त एजुकेशन वीज़ा ते तव्हां वञी सघो था ॿाहिरि। स्टूडेंट वीज़ा चईंदा आहियूं। जी, स्टूडेंट वीज़ा, एजुकेशन वीज़ा जेको असां वटि हूंदो आहे, X202 बि हूंदो आहे, उहो उन वीज़ा ते तव्हां वञी सघो था ॿाहिरि
ऐं उते वञी करे तव्हां एक्सप्लोर करे सघो था 2-3 साल जेसिताईं तव्हांजो बैचलर्स कंप्लीट थिए या मास्टर कंप्लीट थिए ऑटोमेटिकली उन खां बाद तव्हांखे वर्किंग वीज़ा ॾेई छॾींदा आहिनि। भला हिन में ॻरे नाणे जी ज़रूरत आहे या स्कॉलरशिप्स मिली सघनि न थियूं? बिल्कुलु शुरू में थोरी इन्वेस्टमेंट तव्हांखे करणी पवंदी आहे, पर मोस्टली तव्हांखे इहो हूंदो आहे जो ब्लॉक अकाउंट्स लॻंदा आहिनि ऐं ब्लॉक अकाउंट्स इहे हूंदा आहिनि जेके तव्हांखे विद टाइम वापसी आहिस्ता आहिस्ता उहे वापसि कंदा आहिनि। बट इन में तव्हांजी जेका क़ाबिलियत ॾिठी वेंदी आहे, तव्हांजो एजुकेशनल बैकग्राउंड ॾिठो वेंदो आहे, कुझु टेस्ट बि उन्हनि जा हूंदा आहिनि जेके तव्हांखे पास करणा पवंदा आहिनि। उहे अंग्रेज़ी जा टेस्ट हूंदा आहिनि या चाइनीज़ कुझु लैंग्वेज? आइल्स हूंदा आहिनि ऐं कुझु तव्हां जीअं PT जा टेस्ट हूंदा आहिनि, इहे करे काफ़ी सारा टेस्ट जेके हूंदा आहिनि उहे डिपेंड करे थो हुन कंट्री जो जेको वठणु चाहे थो। चाइना में जॾहिं मां वई हुयमि व्हेन आई वाज़ लाइक एट द टाइम MBBS जे टाइम ते, त असांखां HSK 4 वरितो हुयनि। हाणे HSK 5 अची वियो आहे, त ईअं ई मतिलबु HSK जीअं जंहिं मुल्क जी जेका पंहिंजी आहे रिक्वायरमेंट्स आहिनि उनजे अकॉर्डिंगली हू टेस्ट कंडक्ट कंदा सही। आहिनि। अच्छा, ऑस्ट्रेलिया जी PR जो सवाल तव्हां जवाबु न ॾिनो उनजो, जी, त जी। उहा तव्हां वटि आहे ऐं तव्हां उनजे हवाले सां छा चवणु चाहींदियूं? उनजे हवाले सां बेसिकली मां इहो चवणु चाहींदमि, उहा एक्चुअली जेका PR आहे न, उहा तव्हांखे मिली वेंदी आहे जॾहिं तव्हां पंहिंजो हिकिड़ो स्पेसिफिक टाइम ऑफ पीरियड स्किल वर्क में गुज़ारींदा आहियो। जीअं अगरि मुंहिंजो एक्सपीरियंस आहे 2 या 3 साल जो वर्किंग एक्सपीरियंस आहे, पोइ उहे नंबर्स काउंट थींदा आहिनि, उहे नंबर्स कुझु काउंट थींदा आहिनि तव्हांजे एक्सपीरियंस सां मिली, तव्हांजी प्रीवियस एजुकेशन सां मिली करे, ऐं पोइ जेको प्रोविजनल तव्हां कंहिं जॻह ते अप्लाई कयो था ऐं तव्हां कंहिं फील्ड में वञणु चाहियो था, उनजो कहिड़ो टेस्ट तव्हां पास कयो आहे या कहिड़ो टेस्ट तव्हां पास कंदो, त इहे सभु शयूं मिलाए करे असांखे हिकिड़ा पॉइंट्स मिलंदा आहिनि, जंहिं पॉइंट्स जे थ्रू असांजी जेका PR हूंदी आहे स्पेसिफिक टाइम ऑफ स्पेसिफिक एरिया में उहा इंश्योर थींदी आहे। ओके, ज़बरदस्त, महिरबानी डॉक्टर तबस्सुम साहिबा। अवांजी ही प्रोग्राम त मूंखे लॻे थो त ॾाढो दिलचस्प आहे ऐं मुंहिंजी दिलि नथी चए त हिन सवालनि खे ख़तमु कजे, पर ज़ाहिर आहे टाइम जी घटिताई आहे। महिरबानी अवांजी, तो अवां असांखे जॉइन कयो, असांखे वक़्तु ॾिनो ऐं असांजे नाज़रीन खे एतिरियूं फ़ाइदेमंद ॻाल्हियूं ॿुधायूं, चमड़ी जे हवाले सां बि ऐं स्कॉलरशिप जे हवाले सां बि। सो वंस अगेन महिरबानी अवांजी, थैंक यू सो मच। थैंक यू सो मच फॉर जी इनवाइटिंग। नाज़रीन, उम्मीद आहे तव्हांखे अॼु जी ॻाल्हि ॿोल ज़रूरु वणी हूंदी ऐं अवां हिन ॻाल्हि ॿोल मां ज़रूरु फ़ाइदो पिणु खणंदा, जेके स्कॉलरशिप जे हवाले सां बि आहे ऐं जेके चमड़ीअ जे हवाले सां बि असां घणो डिटेल में अॼु ॻाल्हायो आहे। सो हलूं था हाणे नाज़रीन पंहिंजे प्रोग्राम जे 3 सेगमेंट जी तरफ़, जेको असांजो एंटरटेनमेंट जे हवाले सां आहे। अॼु जो असांजो जेको ख़ासि महिमान असां वटि मौजूदु आहे, अॼु असां उन्हनि खां पुछंदासीं त जेका सिंधी मीडिया आहे उहा तरक़ी छो न पई करे, उन में मयारी ड्रामा छो नथा अचनि, रुगो कुहाड़ियूं, कारोकारी ऐं असांजी जेका शहरी ज़िंदगी आहे उहा छो नथी ॾेखारी वञे, छो सिंधी मीडिया तबाह थी वई आहे, छा वजूहात आहिनि उन जा। त असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि ज़हीर मीरजत साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर, जीअं तव्हां डायरेक्टर आहियो, फिल्म, ड्रामा, स्टूडियो प्रोग्राम्स अवां कया आहिनि, गेम शोज़ अवां कया आहिनि, टेलीफिल्म्स अवां कयूं आहिनि, त इहो ॿुधाइजो त सिंधी ड्रामा या सिंधी फिल्म इंडस्ट्री अञा ताईं छो न क़ाइमु थी सघी आहे? हालांकि कमु त तमामु घणो थियो आहे सिंधी मीडिया जे अंदरि, पर सिंधी कमर्शियल फिल्मूं बि कुझु कंहिं कम जूं न आहिनि, कुझु न ठहियो आहे अॼु ताईं जेके मार्केट में सुठो बिज़नेस करे सघनि या इंडस्ट्री खे बि हथी ॾेई सघनि। पहिरीं त इहो आहे जो फिल्मूं सिंधी ठहंदियूं हुयूं पहिरीं बि ऐं इहे सुठियूं ठहंदियूं हुयूं, पर उन खां पोइ टेलीफिल्म जॾहिं सिंधी चैनल आया, उन्हनि टेलीफिल्म वग़ैरह ठाहिणु शुरू कयो, त हुननि शुरू खां ई एॾो वॾो मयार न रखियो उन शइ जो, त उन ते इन्वेस्ट घणो न कयो। त जीअं सुठी कास्ट हुजे, सुठी कास्ट ऐं सुठो स्क्रिप्ट ऐं डायरेक्टर उन में, त उन में थोरी वर्किंग हुजे हा, ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि में ऐं सब्जेक्ट जेके आहिनि मुख़्तलिफ़ हुजनि हा, त पोइ अञा बहितर वञे हा। छो जो असां हिकिड़ी शइ खे खणी बीठा आहियूं त बाबा ॿाराड़ी, वॾेरो, दाड़ेल, फलाणा, इहो फिल्म ठहंदी त इन ते ठहंदी, न त ॿियो असां वटि मौज़ू आहे ई न। त उन शइ मां असां निकिता ई कोन आहियूं। असांजो कल्चर आहे, ख़ूबसूरत कल्चर आहे, असां उनखे असां वटि खोड़ सब्जेक्ट आहिनि, थर आहे, ॿियूं शयूं आहिनि, उन ते ठहियूं पिया आहिनि, पर उन में बि असां वॾेरा ऐं उहो ज़ुल्म, उहो बंदूकूं, उहे डंडा, माना मयार असांजो उते ई आहे, भला असांजी सोच मथे वई न आहे। असांजी सोच जेका आहे न उहा उते ई बीठी आहे। असां केॾो बि कमु करे वञूं,
पर असांजो उहो मयार उते जो उते आहे, उहो असां न वधी सघिया आहियूं अॻिते। अच्छा, मूंखे ॿुधाइजो त जेके असांजा सिंधी चैनल्स आहिनि उहे तमामु सुठो पहिरियों उन्हनि जा ड्रामा हलंदा हुआ, हाणे त उहे ड्रामा अचणु, मयारी ड्रामा अगरि चइजनि त उहे अचणु बंदि थी विया आहिनि। उहे पंहिंजो किरदारु छो नथा अदा कनि या छो न पिया करे सघनि, उनजो छा वजूहात आहिनि? जो की तव्हां पाण पिणु हिकु डायरेक्टर आहियो ऐं सिंधी चैनल्स सां अव्हांजो कमु रहियो आहे, अव्हां घणो कमु कयो आहे, इन जी छा वजह आहे? हिन जे शुरू में वरी बि स्क्रिप्ट सुठो हूंदो हो ऐं उन ते वर्किंग थींदी, कास्टिंग बि सुठी हूंदी। शुरू जॾहिं चैनल स्टार्ट थिया त उन में डायरेक्टर बि सुठा आया, राइटर बि सुठा आया ऐं उन में कुझु बजट जेका आहे कुझु बहितर हुई। छो जो हाणे जॾहिं सभु कुझु तव्हां ख़तमु करे छॾी, तव्हां उहा कास्ट नथा खणी सघो, तव्हां शहरी ड्रामो नथा करे सघो, तव्हां ॿाराड़ी मां बंदूक जे अलावा तव्हां वटि को मौज़ू नथो मिले तव्हांखे, त उहो मयार ईअं ई ख़तमु थियो न। इन में ज़ाहिर इदारनि जूं ग़लतियूं आहिनि, छो जो असांजो कमु आहे उन्हनि खे आइडियाज़ ॾियणु, उन ते डिस्कस करणु शयूं ऐं उन ते वर्किंग करणु। अगरि हू चाहींदो त भई न मूंखे एतिरी बजट में कमु ई नाहे करिणो, असांखे हिन बजट में कमु करिणो आहे, त इन बजट में ज़ाहिर आहे उहो आर्टिस्ट न ईंदो, उहो सुठो राइटर न ईंदो, उहो सुठो डायरेक्टर न ईंदो। या त अवी जेके रिकॉर्डिंग्स तव्हांजूं हलनि थियूं जिते तव्हांजा सेट्स लॻनि था ड्रामनि जा, उहे सेट ओताकनि में, जीअं त असां सभिनीनि खे ख़बर आहे बहिराड़ियुनि जूं जेके ओताकूं आहिनि या जेके उन्हनि जा घर आहिनि, त उनजी छा वजह आहे? छो भला शहरी ज़िंदगी खां अव्हां सफ़ा परे करे छॾियो आहे टीवी खे, ड्रामनि खे? असांजी जेका ईंदड़ टही आहे उहा उनखे असां अञा ताईं उन शइ में मुंझायो वेठा आहियूं त इहे कुल्हाड़ियूं हुजनि, कारोकारी सिस्टम हुजे, ड्रामनि में बि असां जेको आहे सो बंदूकूं हुजनि, धाड़ेल हुजनि। सिंधी काथों खां काथे पहुची विया आहिनि ऐं असांजो ड्रामा कल्चर, इंडस्ट्री कल्चर चेंज नथो थिए। असल में ॿाराड़ी में इहो आहे जो असांखे शुरू में इहे ॿाराड़ी जा, मूं बि हिकिड़ो अधु ड्रामो कयो जेको मूं दादू साइड, काचू साइड में कयो। उनमें सुठी कास्ट हुई, सुठो सब्जेक्ट हुयो, अज़ीज़ किंगराणी साहब जो लिखियलु हुयो। त उन में इहो आहे जो महिमान नवाज़ त असां आहियूं न, त ड्रामा जॾहिं खणी वेंदा आहियूं ॻोठनि में त उहो सुठो दोस्त यार जेके हूंदा आहिनि उहे सपोर्ट कंदा आहिनि। या असां वॾेरनि खे जेको नेगेटिव ॾेखारींदा आहियूं उहो ई वॾेरा असांखे सपोर्ट कंदा आहिनि। उते राय ॾींदा आहिनि, खाधो पीतो ॾींदा आहिनि, जेको सिलसिलो कंदा आहिनि। वरी बि घटि वधि असां उन्हनि खे ॻाल्हाए ईंदा आहियूं, स्टोरी बि उन्हनि जे ख़िलाफ़ु हूंदी आहे। पोइ आसे आसे इहे शयूं ख़तमु थी वियूं। माण्हुनि चयो त भई हाणे हेॾी ख़िदमत बि कयूं, सभु कुझु कयूं, ऐं कुझु वरी नवां अहिड़ा डायरेक्टर विया जिन वञी अहिड़ियूं शयूं कयूं जो हू बेज़ार थी विया हुन शइ मां। त यार हे कहिड़ो आहे माहौल आहे, कहिड़ी शइ आहे? त पोइ हुननि लोकेशनूं इहे ॾियणु, महिमान नवाज़ी आसे आसे ख़तमु घणो थी वियो आहे न कमु। हाणे मुंहिंजी शूट अञा ख़तमु ई न थिए, ॿियो वञी उते वेही रहे। हाणे हुननि जी ज़ाती ज़िंदगी डिस्टर्ब थी वई, ऐं उन्हनि जे लाइ ज़ाहिर माण्हू उते रखिया वञनि त बाबा उन्हनि खे ख़िदमत चाकरी जे लाइ, त माण्हू नेठि त तंग थींदो न। इहो त तव्हां तंग कयो, पर जे ॾिठो वञे त छा अव्हां वटि एतिरो बजट कोन्हे जो हिकिड़ो सेट, या सिंधी मीडिया वटि एतिरो पैसो कोन्हे जो प्रोडक्शन हाउस पंहिंजो खोले सघे, सिंधी सुठो कॉन्टेंट असांजे नाज़रीन खे, असांखे या सॼी दुनिया खे ॾेखारे सघे? असल में सुठो कमु थियो आहे, ऐं दुबई में बि सीरियल वग़ैरह थिया आहिनि, हिते बि थिया आहिनि, शहरी बि थिया आहिनि, पर इहो कंटिन्यू हुजनि हा। इन्हनि खे वाइंड अप न करणु घुरिजे आहे, छो जो हाणे ड्रामो त हाणे सिंधी मीडिया में तक़रीबन ख़तमु थी वियो आहे। हाणे उहो मयार बि कोन्हे ऐं उहे टीम बि कोन्हे। तव्हांखे सबब छा आहे? बजट आहे न, ख़र्च इदारो करण ई कोन थो चाहे। हिकिड़ो इदारो तव्हांखे ख़र्च ई न ॾींदो त इदारनि में डिपेंड सभु कुझु ज़ाहिर आहे। आइडियाज़ बि हुनजे दॿा, असां त शयूं सुठियूं कहाणियूं, सुठी कास्ट, सुठी शइ करे सघूं था, पर तव्हां वटि इहा बजट आहे? चवंदो बाबा इन बजट असां वटि आहे ई कोन। असांजो बजट एतिरी आहे जो वञी ॿाराड़ी में किथे कुंड पासे में बसि इहो ड्रामो शूट करे अचो, कुझु हिकिड़ो ॿ आर्टिस्ट खणो, कुझु नवां खणी, इहे तव्हां टाइम जेको आहे उहो कवर करिणो आहे, असांखे स्लॉट भरिणो आहे। असांखे ड्रामे सां को तालुक़ु न आहे, हुनजी कहाणी कहिड़ी आहे, हुनमें कास्ट कहिड़ी आहे। माना उहो जेको तव्हां इहो कल्चर ॾेखारियो था इहो भली पिया कल्चर, इहो बजट घटि करण जी हिकिड़ो तरीक़ेकार आहे, मजबूरी आहे इहा। हिननि हालांकि एतिरो कुझु कमायो आहे, अलाह जो शुक्र आहे, उन्हनि पाण खे ठाहियो आहे। हिकिड़े इदारे मां टे इदारा, चारि इदारा थी विया, त अगरि थोरो हिन में ख़र्चु कयो वञे हा, हलो 3 ड्रामा तव्हां ठाहियो था,
अगरि तव्हां टिनि जी जॻह ते तव्हां हिकिड़े ते ख़र्चु कयो बाक़ी तव्हां नॉर्मल घटि बजट वारा बि हुजनि, ठीकु आहे न, तव्हांजी टाइम कवर करण जे लाइ। अगरि हिकिड़े ते तव्हां सुठो ख़र्चु कयो, उर्दू साइड ते बि जेके आहिनि न इहो ई फार्मूलो आहे। सोप जेके हूंदा उन ते घटि बजट हूंदी, उन में कास्ट बि घटि हूंदी ऐं नई कास्ट बि हूंदी आहे उन में, त हू उन्हनि जो बैलेंस रखंदा आहिनि। पर हिकिड़े ड्रामे ते एतिरो ख़र्चु कंदा आहिनि जो तव्हां सॼे चैनल जी सुञाणप थी वेंदी आहे। बिल्कुलु, उनजी रेटिंग तमामु सुठी अची हिकिड़े ड्रामो जेको हिकिड़ो ड्रामो आहे उहो सीरियल काउंट थींदो आहे, सीरियल हूंदो आहे 30 एपिसोड 35 एपिसोड या इन्हनि में, त उहो ई तव्हांजो फेमस थींदो आहे। उन में वॾी कास्ट हूंदी आहे, ठीकु ठाक अरेंजमेंट हूंदो आहे, जेका रिक्वायरमेंट हूंदी आहे कहाणी जी उहा मुकमल पूरी कंदा। माशाल्लाह, तव्हां त एक्सपीरियंस डायरेक्टर आहियो। अॼुकल्ह जा जेके नवां डायरेक्टर्स आया आहिनि, असांखे ॿुधण में आई आहे इहा ॻाल्हि त जेका 10,000 रुपए में उहो पूरो एपिसोड तयारु था कनि, त छा एतिरो वाकई इन ॻाल्हि में हक़ीक़त आहे, इहो बजट एतिरो ई थो हुजे? हाणे इहा ख़बर त मूंखे एॾी ख़ासि न आहे, ऐं हाणे इहा ॻाल्हि चवण जी बि न आहे। हाणे माण्हू छा चवे उन्हनि ते, ॻाल्हाए कहिड़ी ॻाल्हि चई सघो था, न चई त सघूं था, पर इहा जो कनि था कुझु माण्हू आहिनि जेके बाबा ठीकु आहे, हाणे भला 10,000 अचनि था न, ख़र्चु त ॿिए पासे तां निकिरी थो वञे। ख़र्चु जेका उहो वीचारा नवां आर्टिस्ट वीचारा आहिनि या दोस्त यार आहिनि, लोकेशन फ्री मिली थी वञे, कंहिं ते वरी मानी जो पार रखी छॾियो, कंहिं दोस्त यार ते उनखे करेक्टर ॾेई छॾियो, कुझु वरी जेके कॾहिं हुन ड्रामे में अचण जो सोचियो बि न हूंदो त भई हीउ मूंखे कमु मिलंदो ड्रामे में। चैनल जो लोगो जेको आहे उहो नालो काउंट थींदो आहे न, बाबा फलाणे चैनल में जेको आहे मूंखे कमु थो मिले, इहा माना वॾी ॻाल्हि हूंदी। त उनखे अगरि पैसा बि ॾियणा पवनि ऐं उहो ॾेई करे हू ईंदो, मूं ॿुधो आहे, असां कॾहिं न वरिता आहिनि, न वरी अहिड़ी का शइ कई आहे। मां सम्झां थी हक़ीक़त मां इनखे लिकायो था। न लिकाइण जी ॻाल्हि न आहे, छो जो जॾहिं मुंहिंजे साम्हूं हिकिड़ी शइ ते असां ॿुधूं था ऐं इहे थी सघे थो इहा हक़ीक़त बि हुजे ऐं हूंदी, पर मूं शइ हिकिड़ी ॾिठी न आहे। ॻाल्हियुनि में मां कंहिं ते इल्ज़ाम हणी छॾिया त भई न एतिरो आहे, ज़ाहिर आहे हिकिड़े माण्हू जी बजट 10,000 आहे, ऐं 10,000 में कीअं ठाहींदो ड्रामो, कीअं ठाहींदो? ज़ाहिर आहे उनजो इहो ई रीज़न हूंदो न, त हू किथां न किथां हथ पेर हणंदो हूंदो। हा, या जेको ज़वाल हिन वक़्तु हली रहियो आहे असांजी फिल्म इंडस्ट्री या ड्रामा इंडस्ट्री जो, त तव्हांखे छा थो लॻे त इहो सबबु आहे? ज़वाल त इहो ई ज़ाहिर आहे, तव्हां सुठा डायरेक्टर तव्हां हटाए छॾिया, सुठा राइटर तव्हां ख़तमु करे छॾिया, सुठनि आर्टिस्टनि खे शहरी ट्रैक ते जेके ड्रामा ठहंदा हुया, हाणे जिते किथे जेके हर चैनल ते ॾिसो लव स्टोरी, फैमिलीज़ स्टोरियूं अचनि थियूं। असां वटि इहे छो न आहिनि? छो असांखे अलाह दिमाग़ न ॾिनो आहे या असां करे नथा सघूं? असांखे नथा कराए वञनि, भैया इहे छॾे इन्हनि खे, हे असांखे जेको आहे न उहो तव्हां वरी ॻाल्हि त भई 10,000 में पवंदो, हीअ असांखे पवंदो 2 लखनि में, त उहो फ़र्क़ु त आहे न पंहिंजी जॻह ते। त हू जेको आहे उहो पंहिंजो फ़ाइदो सोचींदा, इहो न आहे अॻिते हली इन्हनि खे ई नुक़सानु आहे। अॻिते सुठी शइ ठाहे नथा सघनि, छो जो हिकिड़ो माण्हू अगरि आदी हूंदो न इन्हनि शयुनि में, त भई मूंखे हीअ घटि बजट में ठाहिणी आहे शइ, हाणे हुनखे वधीक पैसा ख़र्चु करण ते वॾी तकलीफ़ थींदी, ऐं उहो कंदो ई कोन, भले इदारो तबाह थी वञे, बर्बाद थी वञे, पर उहो ख़र्चु करणु न चाहींदो। जीअं त अगरि ॻाल्हि कजे त असां वटि जेके कराची में आबाद आहिनि, सॼी सिंध खां माण्हू अचनि था हिते पंहिंजे रोज़गार जे लाइ बि अचनि था, हिते पंहिंजे जेके नयूं अपॉर्चुनिटीज़ या नया मौक़ा उन्हनि खे मिलनि था, त इन हवाले सां मां चाहींदमि त अगरि असां वटि मतिलबु नौजवान घणी मिक़दार में मौजूदु आहिनि, पोइ बि असां अगरि चाहियूं त असां हिकिड़ो सुठो कॉन्टेंट ठाहे पंहिंजी सिंधी मीडिया खे हाईलाइट करे सघूं था सुठनि कॉन्टेंट जे ज़रिए, पर पोइ बि ईअं नथो थिए। असल में असां वटि सुठो टैलेंट आयो पे पहिरीं, माण्हुनि जो शौक़ु पैदा थियो, जीअं सिंधी चैनल आया त माण्हुनि जो शौक़ु पैदा थियो त भई असां वञी एक्टिंग कयूं, असां कमु, छो इन साइड में असां थोरो PTV जे हिसाब सां त असां मथे हुआसीं काफ़ी, सुठा वॾा आर्टिस्ट, वॾा ड्रामा सुठा, जिते असांजा ज़ाहिर मां बि उतां ई सिखियो आहियां, मुंहिंजा उस्ताद मंज़ूर नक़्शी साहिबु उस्ताद हुयो जंहिं
ड्रामा साइट ते कमु सेखारियो जिन मां टाइम ॾिनोसीं। अच्छा, उन खां पोइ जॾहिं उन्हनि अची रिकॉर्डिंग में या अची ऑफिस में जेको हुननि रवैयो जेको सिस्टम ॾिठो न, त जेके सोचे आया त भई असां कमु कंदासीं त उहो पोइते हटी विया। छो जो असां अॼु ताईं प्रोफेशनल थिया ई न आहियूं न। जी, असां अगरि प्रोफेशनल हुजऊं हा, असां उहो डील ओड़े तरीक़े सां कयूं हा जीअं ॿिया कनि था। उर्दू साइड ते थियनि था न ड्रामा, जी आर्टिस्ट केतिरा था अचनि, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सिखनि था, यूनिवर्सिटी में पढ़नि था, उहो पंहिंजी आर्ट सां मोहबत करे उहो माण्हू इन थियनि था नवां टैलेंट। असां वटि छो न आहे टैलेंट? भले नवनि जी ॻाल्हि त ठीकु आहे, पर हाणे अगरि तव्हां ॻाल्हि कई त जीअं असांजी सिंधी चैनल्स शुरू थिया हुआ त तमामु सुठा माण्हू असां वटि जेके आहिनि उहे हुन टाइम मौजूदु हुआ, पर उहे कंटिन्यू न करे सघिया। हेमल बि अगरि ॾिठो वञे त हू कराची जा रहाकू ई आहिनि, कराची में ई रहनि था। छा को अहिड़ो प्लेटफॉर्म, छा को अहिड़ो मौक़ो असां वटि कोन्हे जिते असीं सभु गॾिजी वापसि हिन शइ खे रिवाइव करे सघूं? उहो जॾहिं केरु चाहे न, पैसा कढणु लॻी से मां आऊं त चाहियां थो सभु जेके 4-5 चैनल सिंधी इहे मिली करे हिकिड़ो ड्रामो सुठो गॾिजी ख़र्च करे हिकिड़ो सुठो कमु कनि। बिल्कुलु, अगरि हिकिड़ो अफोर्ड नथो करे सघे बजट, त तव्हां गॾिजी हिक ॿिए सां चंदो करे त हिकिड़ो ई ड्रामो तव्हां सुठी कास्ट में, असां हर टैलेंट आहे न। केसर खान निज़ाम, मानिक फर्ज़ीदा काज़ी, यासिर नवाज़, दानिश नवाज़, ऐं गज़ल सिद्दीक़, असां वटि आर्टिस्टनि जी कमी न आहे। ऐं ॿियो ज़ाहिर असां जेके आर्ट साइड ते आहिनि, जेके एक्टिंग सिखनि था, नापा में आहिनि खोड़ सारा सिंधी आर्टिस्ट आहिनि जेके कोशिशि हुननि जी इहा आहे त असां उर्दू साइड ते वञी कमु कयूं किथे या थिएटर कयूं। हेॾा छो नथा अचनि? हेॾा ख़बर आहे त जेके सीनियर हुया, जेका कम जे इंतज़ार में वेठा आहिनि, उन्हनि खे ई कमु कोन थो मिले, त असांखे कहिड़ो मिलंदो? ऐं ॿियो त सिखंदा थी छा? जेको सिखणो उन्हनि खां वधीक त असांखे थो अचे, त उहो हेॾे पासे छो ईंदा? बिल्कुलु, त उन्हनि खे प्रोफेशनल तरीक़े सां, उनखे सुठे तरीक़े सां, प्रोटोकॉल सां उन्हनि खे पंहिंजो कबो आहे न, उनखे आणिबो आहे, उहो मयारी कमु ॾिबो आहे, त उहो माण्हुनि जो लाड़ो थींदो। जीअं शुरू में हुयो, माण्हू अचनि पिया, एॾी रश हूंदी जो ऑफिस में। हाणे वञी ऑफिसूं ख़ाली लॻियूं पियूं आहिनि, इंतज़ार में कंहिंजी फ़ोन अचे वॾी ॻाल्हि आहे, त उहो कंहिंजी कॉल बि नथी अचे, छो जो कम ई न आहे न, कमु कोन्हे। बिल्कुलु। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त जॾहिं असांजा ड्रामा सिंधी ठहंदा हुया या हाणे बि अगरि ठहनि था, त हुन ते सिंधी ॿोलीअ खे केतिरो ध्यानु सां थो उनखे कमु कयो वञे? सिंधी ॿोलीअ ते छा हुनजी ॿोली दुरुस्त हूंदी आहे या बसि इहा कमु हले पियो ॿोलीअ सां? न, अगरि जेकॾहिं असां पाण बि ईअं ॿोली सां हू करे वेंदा आहियूं नाइंसाफ़ी, छो असांखे पंहिंजी क्लियर न आहे ॿोली, बिल्कुलु, असां ॿिए ते कहिड़ी मयार ॾियूं? कुझु राइटर अहिड़ा आहिनि जेके शयूं लिखनि था, पर उन्हनि में अहिड़ा लफ़्ज़ इन कनि था, जेके डायलॉग ॻाल्हाए थो आर्टिस्ट बि जेके शहर में रहनि था, उन्हनि जी प्रॉपर सिंधी आहे ई कोन। ॿारनि सां घर में उर्दू था ॻाल्हाइनि, ऐं ड्रामे में उहो सिंधी, पोइ वरी उर्दू जा लफ़्ज़ सिंधी सां मिक्स करे ॻाल्हाए था वञनि। शहरी ॿोली हा, वरी अॻिले डायरेक्टर खे बि ख़बर माशाल्लाह नथी पए त इहो लफ़्ज़ असांजो ॿोली जो आहे या न आहे। हा, पर असांजी ॿोली जो जॾहिं हिकिड़ो ड्रामो आहे त उहो असांखे पंहिंजी ॿोली जा लफ़्ज़ जेके आहिनि, अच्छा उहे पुराणा मुश्किल जेके राइटर कादर जुनेर साहब हूंदो या ॿिया हूंदा, ॾुखिया लफ़्ज़ सिंधी टिपिकल असां कॾहिं ॿुधा बि न हुया, ठेठ सिंधी चई असां ॿुधा ई कोन, उहे त ही ठुप न ॻाल्हाए सघंदा, असां ई कोन, असांजे ज़बान में ई कोन ईंदो त भई इहे लफ़्ज़ इन जो मक़सदु छा आहे, कंहिंखे ख़बर। अच्छा, ॾिसण वारे खे बि घणी ख़बर न पवंदी। अॼुकल्ह जेके आहिनि नौजवान ॿुधंदड़ जेके बि आहिनि, उन्हनि खे बि ख़बर न पवंदी इहो लफ़्ज़ कहिड़ो आहे, कहिड़ी ॿोली जो आहे। बिल्कुलु इहा ई आहे। अच्छा, रिसेंटली अली गुलमला साहब आर्ट्स काउंसिल में हिकिड़ो थिएटर पंहिंजे साथियुनि सां गॾु पेश कयो, जेको ॾाढो मक़बूल बि थियो हो। ऐं भला अहिड़े तरीक़े जा ई कुझु असां कुझु स्टार्टअप वठूं, को इनिशिएट खणूं त भला थिएटर ज़रिए ई असां सिंधी कॉन्टेंट खे उथारियूं, सुठो कॉन्टेंट हिकिड़ो माण्हुनि खे ॾियूं। छा इहे पॉसिबल आहे? ईअं थी सघे थो गॾिजी जे कमु कजे त? थिएटर जे हवाले सां अगरि प्राइवेट माण्हू करे त ज़ाहिर आहे उहो बजट केरु ॾींदो, ख़र्च केरु कंदो? अगरि आर्ट काउंसिल जे थ्रू कयूं था त उहे त मुख़्तसिर जेके माण्हू आहिनि हुननि जा, उन्हनि खे ई ड्रामा ॾिना था वञनि।
सही जेके मखसूस माण्हू उन्हनि जा जी। प्यारा माण्हू जेके जी। आहिनि मोहबती माण्हू फेवरेटिज्म हा त उहे उन्हनि खे ई मिलिया अथव ड्रामा ॾिना था वञनि जंहिंमें उहा कुझु सुठा बि कनि था उन में सुठियूं शयूं बि थियनि थियूं कुझु वरी दोस्ती यारी में ईअं भली थी वञनि पोइ ईअं कमु हलंदो त मयार किथां ईंदो शयूं कीअं थियण ठहंदियूं बिल्कुलु सही था चओ अच्छा मूंखे ॿुधाइजो त अॼुकल्ह जीअं तव्हांखे ख़बर आहे सभिनीनि खे ख़बर आहे त डिजिटल दौरु हली रहियो आहे इन डिजिटल दौरु जेको सोशल मीडिया जो असांजो आहे इन टीवी खे केतिरो मुतासिर कयो आहे टीवी खे घणो मुतासिर कयो आहे पर फार्मूलो इहो आहे त हुननि चैनल के जेके ड्रामा हलनि था चैनल ते हलनि था उहो हुननि सोशल मीडिया ते बि हलाइणु शुरू कया आहिनि हाणे हुननि जा बिज़नेस ॿ थी विया ठीकु आहे तव्हांखे हू कमर्शियल बि मिलनि चैनल जी सैटेलाइट जा ऐं तव्हांखे यूट्यूब जा जेके सोशल मीडिया ते आहिनि प्लेटफॉर्म जेके आहिनि उन्हनि में तव्हांखे उतां पैसा मिलनि था पर ख़र्च करणो न आहे ख़र्च कर कमाई डबल करणी कमाई डबल करणी आहे छो जो इहो ऑप्शन हुननि जे लाइ बि आहे न सिर्फ़ु असांजे लाइ न आहे इहो हुननि जे लाइ बि आहे जीअं ऑन एयर थियो तव्हां यूट्यूब ते या सोशल मीडिया जे पंहिंजे प्लेटफॉर्म ते रखी छॾियो त हुन में अगरि तव्हांजा जेतिरा व्यूज़ आहिनि त उहे पैसा ईंदा बिल्कुलु असां कमाइण सिखिया आहियूं असां विञाइण न सिखिया आहियूं पर ख़र्च करण बि सिखो न ख़र्च करण खे हिनखे विञाइण चवंदा आहियूं न असां अच्छा इहा असां वटि हो कोन्हे त इहा असां सुठी शइ ठाहे ऐं माण्हुनि जे आड़ो रखूं ऐं पंहिंजी इंडस्ट्री खे उथारियूं उहा शइ असां में अञा थोरो टाइम लॻंदो अच्छा हाणे हीउ सॼो त सोशल मीडिया असांजो हले थो AI जे थ्रू त जेको AI खे असां अगरि ॾिसूं त उहो फिल्म इंडस्ट्री खे कीअं तब्दील करे सघे थो जीअं हींअर तव्हां चओ त कमाई त डबल थी वई आहे पर ख़र्च नथा कयूं त इहा ई साॻी शइ हा AI खे अगरि असां टीवी इंडस्ट्री में इस्तेमालु कयूं त कीअं तब्दीली अची सघे थी उहो बि जॾहिं तव्हांखे उहा परमिशन उहा शइ थिए न AI में कंटिन्यू तव्हां सां ड्रामा त नथा ठाहे सघो न तव्हां सभु कैरेक्टर त नथा ठाहे सघो न त ईअं सभु ईअं कैरेक्टर ठाहे करे तव्हां ड्रामो ठाहे छॾियो AI में इहो त न आहे हे त मुख़्तसर क्लिप तव्हांजी पिक्चर थी वई हाली तव्हांखे इजाज़त ई तव्हांखे एतिरी मिली आहे तव्हां न्यूज़ कास्टर जो पोइ तव्हां AI में उहो नथा करे सघो बिल्कुलु त इहे अगरि पाबंदियूं इहे हटी वयूं अगरि इहे शयूं अची वयूं त पोइ असां AI जे थ्रू ई भले सुठा कंटेंट त ठाहिण शुरू कयूं पर असां उते बि त सोच त असांजी उहा ई आहे न हा असां उते बि बंदूक उधाड़ेल कारोकारी जो सिस्टम बैराड़ी असांजी कोशिश इहा ई हूंदी भला हेॾा बैराड़ी जा नौजवान असां वटि आहिनि एतिरो टैलेंट सुठो आहे मौक़ा कोन्हनि इन्हनि वटि बिल्कुलु बि मौक़े न हुजण जे बराबरि आहिनि त इन लाइ छा करणु घुरिजे तव्हां छा था ॾिसो त असांजो नौजवान जेको हिकिड़ो ख़्वाबु हुनजो हूंदो आहे त आउं टीवीअ ते अचां ड्रामा कयां या मॉडलिंग कयां त उहो त हिन वक़्तु त उनजे लाइ आउं सम्झां थी त असांजी इंडस्ट्री में कुझु बि कोन्हे आम माण्हुनि जे लाइ त हूअं बि हिकिड़ो माण्हू खोड़ सारा असां वटि आर्टिस्ट आया ड्रामे कास्टिंग थींदी आहे ईंदा आहिनि आर्टिस्ट बराड़ी मां बि ईंदा आहिनि ॿियनि शहरनि मां बि ईंदा आहिनि पोइ शौक़ु ॾाढो हूंदो आहे उन्हनि खे फ़ोन ते असां हीअं करे छॾींदासीं असां उहो करे छॾींदासीं जॾहिं कैमरा जे साम्हूं अचनि था त ॿ ॼणा उन्हनि खे पकिड़े बीहनि त पोइ इहो वाइब्रेट ते था अची वञनि माना पोइ ॻाल्हाए नथा सघनि चवण ऐं करण में फ़र्क़ु आहे जो असां चऊं था त हा हे शाहरुख़ खान फलाणो कहिड़ी शइ आहे या वाज़ मुस्तफ़ा कहिड़ी शइ आहे असां हिन खां हीअं करे छॾींदा आहियूं स्क्रीन ते साम्हूं अचणु कमु करणु उहो फेस करणु सॼी टीम जे साम्हूं ऐं पंहिंजे कैरेक्टर में रहणु बिल्कुलु ॾाढो ॾुखियो कमु आहे असां उनखे आसान करे छॾियो आहे इन कम खे मज़ाक में पर इहो कमु ॾाढो ॾुखियो आहे पर तव्हां छा था सम्झो जेके सेखराट तव्हां वटि अचनि था या नयो टैलेंट तव्हां वटि अचे थो त उहो उनखे केतिरो जल्दी अडॉप्ट करे थो वञे पंहिंजूं जेके इहे एक्टिंग स्किल्स आहिनि असांजा माण्हू सीरियस आहिनि ई न इन्हनि शयुनि में असांखे सिर्फ़ु मिटनि माइटनि खे ॾेखारण जे लाइ असांखे फ़ोटो कढाइणो आहे असां कैरेक्टर इन थियासीं असां एंट्री ॾियासीं ऐं पंहिंजनि दोस्तनि यारनि खे मिटनि माइटनि खे ॿुधाए छॾियो असांजो ड्रामो ॾिसी असां ड्रामे में था अचूं पोइ भले उहो हिकिड़ी किस्त जो हा हिकिड़ी किस्त जो या किथे कुंड में बीठा हुजनि पर उहो इरादो करे इहा सोच करे त भई मूंखे हिन में कमु करिणो आहे ऐं सिखणो आहे पहिरीं त जी अॻिलो डायरेक्टर अगरि मूंखे सम्झाए थो त उहो छा थो चवणु चाहे छा थो सम्झाइणु चाहे पर उहा शइ सम्झणी न आहे भले 8 भेरा बि रीटेक थियनि थियूं शयूं थियनि थियूं पर पोइ बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे त असांखे करिणो छा आहे मुंहिंजो कैरेक्टर छा आहे हुन रम्ज़ में ई नथा हुजनि अगरि चयो वञे त हुननि खे सिर्फ़ु हिकिड़ी अॼुकल्ह जो लफ़्ज़ जेको हुजे त सिर्फ़ु ॾेखारण जी ज़रूरत आहे पहिरीं त इदारा न हुया न
पहिरीं इदारा सेखारण जे लाइ का बि शइ, हाणे खोड़ सारा इदारा आहिनि। त अगरि एॾो ई शौक़ु आहे तव्हां सिखी करे प्रॉपर अचो न। अॼुकल्ह त तमामु घणा शौक़िया institutes हाणे असां वटि शौक़िया मौजूद वारो आहिनि। माण्हू त न हली सघंदो न। शौक़िया वारो माण्हू जेको ईअं ई शौक़ु रखे हा 2-3 ॾींहंनि जे लाइ या 1-2 ड्रामे जे लाइ, सही। त उहो पोइ उन साइड में ई रहे। अच्छा, हाणे मूंखे आख़िर में बसि तव्हां हिकिड़ो पैगाम ॾींदा वञिजो असांजे नाज़रीन खे, असांजे ॾिसंदड़नि खे बि, त जेके सिंधी फिल्म ऐं ड्रामा इंडस्ट्री आहे इनखे अॻिते वधाइण लाइ कहिड़ा क़दम खणणु ज़रूरी आहिनि या कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि? पहिरीं त इहो आहे जो तव्हांखे सुठी सोच रखणु खपे, इरादो करणु खपे त भई असांखे सुठो कमु करिणो आहे। ठीकु आहे, अगरि उन शइ खे उन बजट में या उन्हनि शयुनि खे नाहे ॾिसणो, तव्हां हिकिड़ो तजुर्बो कंदो न, तव्हांजी रिस में 8 ॿिया कंदा। अगरि हिकिड़ो इदारो कमु करणु शुरू कंदो, अगरि उन शइ ठाही त ॿियो पाण ई कंदो। अगरि हिकिड़ो ई इदारो उहो कमु घटि बजट में आणींदो त ॿियो चवंदो यार ही ख़र्चु कोन थो करे, मां छो कयां, हल भला पाण बि नथा कयूं ख़र्चु। त उन जे लाइ हिकिड़ी मैनेजमेंट हुजे, प्रॉपर प्रोफेशनल माण्हू हुजनि, उन्हनि सां राइटर हुजे, डायरेक्टर हुजे, ऐं इदारो पंहिंजी बजट ॿुधाए त भई हिन बजट में असांखे वर्किंग करणी आहे, कमु करिणो आहे ऐं सुठो थी सघे थो हिन में। त मुतफ़िक़ हुजनि ऐं कमु करण जे मूड में हुजनि त सभु कुझु थी सघे थो। अगरि न आहे त पोइ हले थो, इहो बि कुझु टाइम में बंदि थी वेंदो। जहिड़ा हालात लॻा पिया आहिनि। मूंखे त इहो ई थो लॻे, छो जो कमु हाणे उहो आहे बि कोन ऐं कमु करण जे मूड में बि घटि था लॻनि। महिरबानी ज़हीर मीरज़त साहब अवां जी जो अवां असांखे जॉइन कयो ऐं तमामु अहम ॻाल्हियूं अवां असांखे सिंधी मीडिया, सिंधी इंडस्ट्री, सिंधी ड्रामा, जेके बि असांजी इंडस्ट्री जो ज़वाल हली रहियो आहे उनजो बिल्कुलु जेके सचायूं चइजनि न, उहे अवां अॼु असांजे साम्हूं रखियूं। सो महिरबानी अवां जी, अवां असांखे जॉइन कयो, पंहिंजो वक़्तु ॾिनो, थैंक यू सो मच। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां घुरायो प्रोग्राम में। ऐं पोइ हाणे माण्हू अॻिते छा ॻाल्हाईंदा, छा चवंदा, पाण फेस कजो। असांखे जेको आयो सघा सम्झ में उहो ॻाल्हायोसीं, चयोसीं, ऐं इहा हक़ीक़त बि आहे। ऐं माण्हुनि ताईं इहे ॻाल्हियूं जेसिताईं न पहुचंदियूं त उन शइ ते अमल कीअं थींदो। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही चयो। इहे ॻाल्हियूं ज़रूरी बि आहिनि। घटि इदारा, घटि जेके आहिनि माण्हू इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि। सचाई बर्दाश्त न थींदी आहे माण्हुनि खां, सच कड़ो पर हूंदो आहे। हा, पर उन जे लाइ पोइ मसला ऐं इहे शयूं क्रिएट कंदा आहिनि। ख़ैर अला मालिक आहे, मुंहुं ॾेई वेंदासीं। हा असां आदी थी विया आहियूं। बसि सही आहे। वॾी महिरबानी। जी नाज़रीन, त वक़्तु अची वियो आहे असां पंहिंजे प्रोग्राम जी पुॼाणी कयूं। असां सां गॾु अॼु जेके सेगमेंट्स हुया अवां उहे बि ॾिठा, तमामु फ़ाइदेमंद सेगमेंट्स हुया अवां जे लाइ। सिंधी मीडिया ते ॻाल्हि ॿोल बि तमामु सुठी रही ऐं अहम जेकी ॻाल्हियूं हुयूं उहे बि असां डिस्कस कयूंसीं। हाणे असांखे ॾींदा इजाज़त, वरी सुभाणे नयनि सेगमेंट सां, नयनि महिमाननि सां अवां जे आॾो हाज़िर थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।